अजरक ठहण जा मुकमल 16 तरीक़ा स्टेप बाय स्टेप हिन रीत आहिनि। मगर ही जेको आहे मिल खां कपिड़ो आयो, ठीकु आहे। उन खां पोइ असां हिनखे स्टीम कयो, जेके असीं खुंभ चवंदा आहियूं। खुंभ? उन खां जी खुंभ। अच्छा, ओके। उन खां पोइ वरी असां हिनखे जेको आहे हिनखे साज चवंदा आहियूं। साज खां पोइ कसाई कंदा आहियूं। ही हिनखे कलर आहे थोरो नो? ही आहे हिन मां तेल मां कढियो। अच्छा, तेल में। अच्छा, ओके। उन खां पोइ हिनखे रंग ॾिनोसीं हिकिड़ो, असां हिनखे कसाई चवंदा आहियूं। अच्छा, कसाई। हिनखे ही साकण जेको हूंदो आहे हिकिड़ो सम्झो त पिशावर साइड खां हिकिड़ो ॿेर जेतिरो दाणो ईंदो आहे। अच्छा, अच्छा। हुनखे असीं पी करे पोइ हुन मां जेको पाउडर तयारु कयूं। उन खां पोइ वरी असीं जेको आहे हिते असीं 5 स्टॉप जेको हिते असांजो आउटलाइन शुरू थी, जेकी डबल साइडेड आहे। ठीक है सर। उन खां पोइ असां हिते हिनखे फिलिंग कई, ब्लैक कलर भरियोसीं। उन खां पोइ हिन में असां वाइट हिते भरियो आहे। हिते असां रेड लॻायो आहे जेको ज़ाहिर न आहे। ज़ाहिर हिनखे कोन्हे। हथ लाइ ॾिसंदा त सही, हिकु आहे। सही, हिनखे सही। असां रोकण लाइ चांवरनि जे छिलके सां हिनखे रोकियो वियो आहे। ठीक उन खां पोइ असां हिनखे पूरे में ब्लू में हिनखे ड्रिप कयो। अच्छा। ब्लू में ड्रिप करण खां पोइ वरी असां हिनखे धुलाई कई आहे। अच्छा। उन खां पोइ असां जेको हिते ॻाढ़ो आयो हुनखे हिते असां स्टीम ॾिनो आहे। स्टीम ॾिनो त 240 डिग्री ते। अच्छा, 240 डिग्री ते। ओके। उन खां पोइ वरी हीउ जेको हिते ज़ाहिर थियो, उन खां पोइ असां हिनखे धुलाई कई। धुलाई करण खां पोइ वरी जेको आहे उठ जी जेकी लिड आहे उन मां असां हिनखे कढियो आहे। उन खां कढण खां पोइ वरी असां हिनखे रेड आयो आहे, जेके असीं अलीजर चवंदा आहियूं। अलीजर जी। उन खां पोइ वरी असां हिनखे ब्लू में विधो, जेके असीं कुल चवंदा आहियूं। उन खां पोइ हीउ तयारु हो। अच्छा, ही फाइनल छा हिनखे तव्हां छा चवंदा आहियो? हीउ पूरी अजरक मुकमल। अच्छा, मुकमल अजरक। अच्छा, वाह, ज़बरदस्त। हीउ जेकर अर्जेंट में असीं तयारु करूं त महीने में थी। उन खां अलावा हीउ जेको आहे हीउ ब्लैक, हीउ जेको आहे डायरेक्ट ब्लॉक प्रिंटिंग आहे। हीउ डायरेक्ट ब्लॉक प्रिंटिंग जेकी आहे असां जेकॾहिं असीं चाहियूं त असीं 3 ॾींहंनि में तयारु करे सघूं। सही सही सही। मतिलबु हीउ जेको मुकमल अजरक आहे, फर्स्ट स्टेप खां वठी 16 स्टेप ताईं, इहो घणनि केतिरो टाइम लॻंदो आहे? अर्जेंट असीं ठाहियूं त महीनो लॻी वेंदो आहे। जेको आहे 40 खां 45 ॾींहं लॻंदा। अच्छा अच्छा अच्छा। हुन में हीअ ॿ ख़ुशूसियत हीअ आहे त हिन में जेको आहे ब्लू जेको आहे सो हीअ असांखे ठंडक पहुचाए थो। अच्छा अच्छा। थधो महसूसु करे। सही सही। रेड जेको आहे उहो असांखे हीट पहुचाए, थोरो गर्मी ॾिए थो। थोरी गर्मी ॾिए थो। अच्छा। हीअ ओरिजिनल अजरक जेकी आहे सही 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 सही। बाक़ी हू डायरेक्ट। अच्छा, हाणे अॼुकल्ह बाज़ार में त इहे आई थिंक कोन था मिलनि। सर बिल्कुलु मिलनि था, लेकिन अच्छा। थोरी महांगी आहे। 6000 खां वठी 16000 रुपए ते अचे थी। बाक़ी जेकी डायरेक्ट ब्लैक प्रिंटिंग वारी आहे उहा ईअं सम्झो त असांखे 600 रुपए खां वठी 3000 ते मिले थी। ऐं हू 3000 खां 6000 जी रेंज पे आहे। 6000 खां 16000 जी रेंज आहे। अच्छा, ओके ओके, ज़बरदस्त। ॾाढो मज़ो आयो तव्हां सां मिली करे। ऐं उन खां बाद जेको आहे न हीउ पूरो सिंध तव्हांखे ॾिसे पियो हिन टाइम। तव्हांखे सलाम पेश थो करे। तव्हांखे जेको आहे न सिंध जो, सिंधी माण्हुनि जो, सिंध कल्चर जो तव्हांखे सलाम आहे जो तव्हां हिते इस्लामाबाद में अची करे। ऐं उन खां बाद जेको इंडोनेशिया सां पाकिस्तान जी नुमाइंदगी कयो था, ऐं इहो असांजे लाइ फ़ख्र बाइस आहे त सिंधी माण्हू असां जेको आहे न पाकिस्तान जी लेवल ते असांजो जेको आहे न कल्चर खे रिप्रेज़ेंट करे थो। हैट्स ऑफ टू यू। वॾी महिरबानी।